कंडियारे जे माहौल दोस्त नौजवाननि पारां वणकारी मुहिम जी आगाज़ लाइ वेहक कोठाई वई, जंहिंमें समाजी कारकुन सदाम मला पारां शहर में 1000 वण पोखे शहर खे सेहतमंद माहौल दोस्त बणाइण जी मुहिम जी शुरूआत कई वेंदी। हुन चयो त माहौल दोस्त धरतीअ सां प्यार कंदड़ माण्हू वण पोखींदा रहिया आहिनि। सिंध में माहौल जे हवाले सां जेका सूरत हाल आहे उहा ख़तरनाक आहे। सिंध में ॿेलनि जी वाढी करे वण ख़तमु कया विया आहिनि, जंहिं करे गर्मी तमामु घणी वधी वई आहे। वण रुगो धरतीअ जी सूंह ई न आहिनि पर साह बि आहिनि ऐं धरतीअ जो हार सिंगार बि आहिनि। हुकूमत खे बि इन हवाले सां किरदारु अदा करणो पवंदो, जंहिं लाइ कानून साज़ी जी तमामु घणी ज़रूरत आहे। मां हिकु हफ़्ते खां हिकु मुहिम पियो हलायां, वणकारी मुहिम, जंहिंमें 5000 वणनि जो टारगेट आहे। 5000 वण असां पंहिंजे कंडियारो ऐं आसपास जे ॻोठनि में लॻायूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ असांजा दोस्त असां सां कोऑपरेट था कनि, डोनेशन ॿूटनि जी डोनेशन जी सूरत में। हिन जो मुहिम हलाइण जो मक़सदु इहो त पाण उहा एतिरी वधी चुकी आहे जो असांजो साह खणण बि माल थी चुको आहे। गर्मी एतिरी आहे जो असांजो ॿाहिरि निकिरण बि माल थी चुको आहे। हुनजे लाइ आउं सदाम ख़ान हिन मुहिम जो आगाज़ कयो, जंहिंमें कुझु दोस्त असांजा जेके आहिनि उहे मूंसां कोऑपरेट आहिनि। अॼोकी गॾिजाणी जो रखण जो मक़सदु इहो आहे त ॿिया दोस्त बि असांजे हिन कम में साथ ॾियनि। माहौलियाती गदिलाइण जेको आहे उहो इज्तमाही मसइलो आहे, हिकु कंहिं फ़र्द जो न आहे, छोकी हिन माहौल जो हिसो असां सभई आहियूं। असां खां पोइ जेकी ॿियूं जानदार शयूं आहिनि, जानवर आहिनि, उहे बि हिन माहौल जो हिसो आहिनि। असांजो कमु आहे वणनि खे बचाइण, छो जो उन्हनि खे तबाह करण में, बर्बाद करण में, उनखे कपण में असांजो ई हथु रहियो आहे। शुरू खां वठी इंसानी इर्तिका खां वठी कीअं शुरूआत थी आहे त फितरत जो ज़ुल्म, फितरत सां ज़ुल्म जेको बि थियो आहे उहो असां इंसाननि ई कयो आहे। जानवरनि कॾहिं बि तव्हांजे साम्हूं वण कपिया न हूंदा। वण असांजो जियापो आहिनि, वण असांजी ज़िंदगीअ जो मेन सोर्स आहे, जंहिंजे करे असां रहूं था ऐं ज़िंदा रहूं था ऐं जेके साह वारियूं। उन हिसाब सां आऊं असांजे कंडियारे जे वणनि जी अहमियत जे बारे में असांजे आयल दोस्तनि खे कुझु रहनुमाई बेला सभु असांजा कटिया विया आहिनि। वॾेरनि, हितां जे उतारनि, हितां जे सरदारनि ऐं हितां जे कुझु अहिड़नि माण्हुनि जेके असांजा बेला कटे करे रोडनि सां जेके वण हुया, खाखनि ग्रांचनि सां जेके वण हुया, सभु कटाए खपाए छॾिया अथनि। तव्हां जंहिं बि जॻह ते पुछंदो त कुझु अहिड़ा ॿाहिरियां क़ौमूं आयूं आहिनि, हिकिड़ा पठान आहिनि, तव्हां उन्हनि खे ॾिसंदो, उन्हनि जी शैलियूं तव्हां डेली ॾिसंदा हूंदो, इहे वण कपिया थियूं था वञनि। इहे असांजा दुश्मन चइबा, जेके हितां जे वण कटे करे असांजे माहौल खे हिननि बिगाड़े छॾियो आहे। मां अहिड़े सदाम जहिड़े दोस्त खे जस थो ॾियां, असां सभु सदाम थी बणिजी करे इंशाअल्लाह ताला हिन सां हथ वंडराईंदासीं। ऐं मां पंहिंजी यूनियन काउंसिल जो हिकिड़ो काउंसलर बि आहियां, बूटे जो यूनियन काउंसिल गुलाम शाह। मां उन जे में बि इंशाअल्लाह ताला 500 वणनि जे पोखण जो ऐलान थो कयां यूनियन काउंसिल में। ऐं मां उन सां गॾोगॾु सदाम सां बि हर हथ ॿेली साथ ॾींदुसि ऐं उन सां गॾोगॾु हुनजी बिल्कुलु साथी मदद बि कंदासीं ऐं उनखे वण बि वठी ॾींदासीं। ऐं बिल्कुलु अहिड़ा सभु दोस्त सां गॾिजी हिकिड़ो सदाम नथो करे, हुनजी टीम, असां सभु हुनजी टीम बणिजूं इंशाअल्लाह ताला। ॻोठनि में, शहरनि में, बाराड़ियुनि में, सिर्फ़ु कंडियारो शहर न, अञा वञो निकिरी वञो तव्हां, असां हिकिड़ी वण जा काठी आहियूं हिते जेके वेठा आहियूं, हर जॻह ॻोठनि मां आया आहियूं। इहे पढ़ण जे लाइ तव्हां महिनत करे था न, इहे पढ़ण जे लाइ बि तव्हां इहा महिनत करे। हिकिड़ो चवंदा आहिनि कलम, कलम किथां शुरू थींदो आहे, उहो बि इन वण सां जेको असांखे हीउ कलम ई खसो थो वञे त पोइ असां तव्हां छा पढ़ी सघंदासीं। कलम असां हीउ कलम बि हितां ई शुरू थो थिए, इन कलम खे असांखे बचाइणो आहे। बचाइण जे लाइ शागिर्दनि जो बि साथ ॾियणु खपे ऐं हितां जे कंडियारो जे अवाम खे बि असांजे साथ ॾियणु। इंशाअल्लाह ताला इन न आजो बहारूं खसे, घोट तुंहिंजे तंबूरे जुतारूं खसे।